इन चयो त भला इहो उथे त हिनखे कमु चवां। वीचारो हुन जे करे मजबूर थी वेही रहियो। क़ुरान ॿुधण जो इरादो कोन हुअसि। इनखे माफ़ी मिलंदी? रफ़मतुहुम क़ौमुन ला यश्का जलीसुहुम। ही मजलिस ही माण्हू एॾा बरकत वारा आहिनि जो हिते जेको इरादतन अची वेठो उनखे त माफ़ी आहे, पर जेको मजबूर थी अची वेठो उनखे बि माफ़ी। जीअं अतार जे दुकान ते को अतुर ख़रीद करण जे लाइ वेंदो उनखे त ख़ुशबू ईंदी, पर अतुर ख़रीद करण जो इरादो कोन अथसि, ईअं वञी दुकान ते वेठो त उनखे बि ख़ुशबू ईंदी आहे। सो ही मजलिसूं ईअं ई आहिनि। दुआ कयो अल्लाह वहीं असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। आख़िरत जे ॾींहुं रब तव्हां असांजे वेहण खे असांजी निजात जो ज़रियो बनाए। 13 सिपारे सूरत इब्राहिम जी हिकिड़ी आयत तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे। बस उन जी माना ही मतलब बयान करे पोइ दुआ था करूं। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फरमाई अलम तर कैफ ज़रबल्लाहु मसलन कलिमतन तय्यबतन कशजरतिन तय्यबह। रब फरमायो जेको भी तव्हांजी ज़ुबान मां भलो लफ्ज़ निकतो, तव्हांजे ज़ुबान मां निकतो ला इलाहा इल्लल्लाह, तव्हांजे ज़ुबान मां निकतो सुब्हानल्लाहि व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम। फरमाई जेको भी तव्हांजी ज़ुबान मां भलो लफ्ज़ निकतो कशजरतिन तय्यबा, जंग त ज़मीन में भलो वण पोखियो आहे। मिसाल ॾिबो पोइ ॻाल्हि सम्झ में ईंदी। हदीस में अचे तो मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मेराज वारी रात सतें आसमान ते बैतुल मामूर वट मुझी हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम सां मुलाकात थी। फरमायो इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो मुझा सोना पंहिंजी उम्मत के मुझो न्यापो ॾिजां अल जन्नत क़ियान, जन्नत खाली प्लाट अथव, जन्नत में का शइ कान अथव, न बाग न बागीचा न बंगला न महलातूं। हाणे जेको तुंहिंजो उम्मती ज़मीन ते पढ़ंदो सुब्हानल्लाहि व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम, अल्लाह ताला तुझे उन उम्मती जे लाइ जन्नत जे उन खाली प्लाट में हिकिड़ो वण थो पोखराए जो 500 साल भले घोड़े खे उन वण जे थुर जे भरिसां बीहारे करे डुकायो, पर उन वण जे लाम जी छांव कान खुटंदी। एॾो वॾो वण थो रब पैदा फरमाए। असांजा हज़रत साईं बेर वारा रहमतुल्लाह अलैहि, अल्लाह उन्हनि जी क़बर ते किरोड़ा रहमत नाज़िल फरमाए। साईं जनवरी हिन नमूने सां मिसाल ॾेई करे सम्झाईंदा हा। फरमाईंदा जॾहिं मुसलमान ज़मीन ते अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे, क़ुरान मजीद जी तिलावत कंदो आहे, ज़िक्र जी मजलिस में क़ुरान मजीद जे मजलिस में वेहंदो आहे त उन जे जन्नत जे बंगुलनि में ठक ठक शुरू थी वेंदी आहे। के फरिश्ता सिर सोन जी खयूं पिया अचनि, के चांदीअ जी खयूं पिया अचनि, के मुश्कई अंबर जो गारो पिया ठाहिनि, के सूफ़नि जा बाग पिया पोखिन, के नारगिन जा बाग पिया पोखिन, के खजनि जूं जतियूं पिया पोखिन, के खीर जूं नरूं पिया खोटिन, के माखी जा वाह पिया खोटिन।
फरमाइंदा पर जॾहिं बानो अल्लाह जे नाले खां गाफ़िल थी वेंदो आहे उता कुन में वञी तास ऐं पता खेॾंदो आहे होटलुनि ते वञी ड्रामा ऐं फिल्मूं ॾिसंदो आहे बेहयाई बुछड़ाई जे प्रोग्रामनि में पंहिंजो वक़्तु ज़ाय कंदो आहे तो ये फरिश्ता तेशूं करनू मारा उछलाए हथ ॿधी वेही रहंदा तव्हां चाहियो था असांजे जन्नत जे बंगलनि जो कमु हले या अध में रहियो हिते घर अध में रहियल आहे त केॾो फ़िकिर आहे चवंदा कर्ज़ खणी बि छित ताईं पहुचायूं हालांकि ही जेको तव्हां असां आदिलपुर में बंगलो ठारायो आहे इन में त घोटकी आहे आदिलपुर जे बठनि जूं सिरूं आहिनि पर तव्हां क़ुरान मजीद जे मजलिस में वेठा हो जन्नत में जेके तव्हां असांजे लाइ बंगला तयार पिया थियनि उन्हनि जी हिकिड़ी सिर सोन जी हिकिड़ी सिर चांदीअ जी ही जेके तव्हां असां किरोड़नि जा बंगला ठाराया आहिनि इन्हनि जी ओ सारी या त गारे ते या त सीमेंट ते पर तव्हां क़ुरान मजीद जे मजलिस में वेठा हो जन्नत में जेके तव्हां जी लाइ बंगला पिया तयार थियनि उन्हनि जी ओ सारी मुश्क ऐं अंबर जे गारे सां उन्हनि जूं दर्जूं बि फरिश्ता मुश्क ऐं अंबर जे गारे सां पिया बंदि कनि ही जेके तव्हां असां किरोड़नि जा बंगला ठाराया आहिनि इन्हनि में त वधि में वधि 15 साल 20 साल रहंदासीं 20 सालनि खां बाद असांजो जनाज़ो निकिरंदो पर क़ुरान तो फरमाए ख़ालिदीन फ़ीहा ला यबगून अन्हा हिवला फरमाई जन्नत में जेके तव्हां जे लाइ मां सोन ऐं चांदी जा बंगला ठाराया आहिनि उन्हनि बंगलनि में दाख़िल थींदो त कॾहिं बि निकिरंदो कोन सदाई पिया उन्हनि बंगलनि में रहंदो ज़िंदगी उहा आहे ज़िंदगी जे लाइ महिनत कयो हिते आहे छा हितों जी हर शे आरज़ी अथव माल आरज़ी जान आरज़ी जवानी आरज़ी इज़त आरज़ी बाबा ही जेके कुराड़ा वेठा आहिनि ये असुल खां वठी कुराड़ा या पहिरीं जवान हाणे त कुराड़ा घटिजी विया आहिनि इलाही या सर्दी जे करे न आया माना पहिरीं जवान को वक़्तु अहिड़ो हुयो जो असांजी इन्हनि कुराड़नि खे एॾी मस्ती हूंदी हुई जो आन शाखुनि तो टपा ॾींदा हुआ जबलनि ऐं दीवारुनि तो छलांगूं लॻाईंदा हुआ अॼु वीचारा बिना हवा जे पिया था लुॾनि लठ खां सवा हली कोन था सघनि वेहनि था त वीचारा उथी कोन पिया सघनि ही असांजा रिटायर ऑफिसर कंहिं वक़्त में एॾी इन्हनि खे मस्ती हूंदी हुई जो कुर्सी ते वेठा हूंदा हा केरु सॾु कंदो त कंध बि पोइते कोन वराईंदा हा जंहिं कंध में किली लॻल अथनि निहारींदा हा त चश्मे जे मथां निहारींदा हा एॾी इन्हनि जे ज़हन में वॾाई ऐं तकबर हूंदो अॼु वीचारा रिटायर थियण खां बाद घर में 10 दफ़ा पुट खे पिया सॾु कनि त पुट बि जवाब कोन पियो ॾे हिते सुभान अल्लाह न चइबो कुराड़े के पुट जवाब ही कोन पियो ॾे चए तो फोट छाती ते कुराड़ा तव्हांजो सुभान अल्लाह या भली ॻाल्हि आहे जाते तव्हां सुभान अल्लाह था सॼी ज़िंदगी वाइज़ ॿुधव अञा वाइज़ जा उसूल न सम्झो वियो वीचारो रिंद साहब जेको तव्हांखे चङी तरह सम्झाया माना हितों जी जवानी आरज़ी आहे मौलाना अब्दुल्ला चांडी रहमतुल्लाह अलैह सच फरमायो वही जवानी आई पीरी कॾहिं शेरत कॾहिं कीरी कॾहिं अमीरी कॾहिं फ़कीरी उथण वेहण खां लाचार हाणे हर भॼी विया यार कॾहिं जोधा जवान सॾाइनि कॾहिं थिड़ थिड़ थाबा खाइनि पागल भी था पोड़ो भाइन कचहरीअ में भी कोन था आहिनि
खिली खिली था टकन बार हाणे हर भजी विया यार। हा वई आ कॾहिं जोधा जवान सॾाइनि कॾहिं थिड़ थिड़ थाबा खाइनि पागल भी था पोड़ो भाइनि कचहरीअ में भी कोन था आणनि खिली खिली था टकन बार हाणे हर भजी विया यार। कॾहिं अमीनो गुल गुलाबी कॾहिं सोनो माता भी हाणे शौक़ रहियो न शताबी अच्छा थी विया वार हाणे हर भजी विया यार। माना हितों जी जवानी आरज़ी आ पर हदीस में चे तो मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नत में एक दफ़ो रब जी ज़ियारत थींदी त 40 साल उम्र वधी वेंदी। उम्र वधंदी त हुस्न भी वधंदो उम्र वधंदी त ताक़त भी वधंदी उम्र वधंदी त जवानी भी वधंदी। दुनिया में जवान कुराड़ो थे पर नबी से फरमायो जन्नत में जवान जीअं पोइ तीअं जवान थींदो ईंदो। जिंदगी या था हितों जूं ज़ालूं भी कुराड़ियूं थी वयूं या आदलपुर जे कुराड़नि जूं ज़ालूं जवान आहिनि मखण खाराईंदा हो। असांजे कुराड़नि जन शौक़ मूं शादियूं कयूं उन्हनि जूं ज़ालूं भी कुराड़ियूं थी वयूं उन्हनि जा भी ॾंदड़ा भॼी पिया मुंहं में गुंज अची विया पर अल्लाह से फरमायो फजअलनाहुन्ना अबकारा उरबन अतराबा ले अस्हाबिल यमीन। 27 सिपारो सूरतुल वाक़िया तो पढ़ा रब फरमायो जन्नत में मां रब तवां जी ला जेके ज़ालूं पैदा कयूं आहिनि उहे सदाई जवान हूंदियूं कॾहिं भी कुराड़ियूं कोन थींदियूं। जिंदगी हुआ था हिते खीर कोन पियो मिले मिलंदो त अध ते पानी काढ़े फ्रिज में रखूं त ठीक बिजली ना आए त सुबह ताईं धप करे वने कुत्तो भी न लके पर अल्लाह से फरमायो व अनहार मिन लबनिन लम यतगय्यर तामो। रब फरमायो जन्नत में मां रब तवां जे ला खीर जा वाह कोटराया छाजूं मेयूं छाजूं ढगियूं न बकरी जी जरूरत न रिढ जी जरूरत न गाह जी परेशानी न बोह जी गंगती न पलाल जो फिक्र। कुरान तो फरमा हर जन्नती जे हर बंगले में खालिस खीर जो वाह पियो आंदो लम यतगय्यर तामो। रब फरमाओ खीर फिटंदो भी कोन उन जो जायको भी तब्दील कोन थींदो 24 कलाक साफ सुथरे खीर जो वाह। शाख ते वेही खीर पियण शुरू कयो हल बाबा हिकिड़ो ई माण्हू सॼी शाख पी वञे सॼी शाख खीर जी पी वञे ड्रौ भी न थींदुसि पेट भी ख़राब न थींदुसि बदआज़मो भी न थींदुसि। कुरान तो फरमा रुगो मज़ो ई मज़ो लज़्ज़त ई लज़्ज़त। हिते माखी कान पई मिले सियारे में माखीअ जे चमची जे लाइ परेशान कच्चे मुंह भी माखी वई हली मिलंदी त अध ते खंड जी चाशनी मिलियल पर अल्लाह से फरमायो व अनहार मिन असल मुसफ़ा। रब फरमायो तवां रुगो ईमान मजबूत कयो अमल चंगा कयो फरमाई जन्नत में मां रब तवां जे लाइ खालिस माखी जा वाह खोटराए छॾिया आहिनि न वण ते चढ़ण जी जरूरत न कंडन जो भौ न माखीअ जे डंगन जो को खौफ न दूहे जी जरूरत। कुरान तो फरमा हर जन्नती जे हर बंगले में खालिस माखी जो वाह पियो आंदो उहा माखी पानी में विझी पियो तवां जी मर्ज़ी मखण में विझी खाओ तवां जी मर्ज़ी खीर में विझी पियो तवां जी मर्ज़ी इएं माखी खाओ तवां जी मर्ज़ी। कुरान तो फरमा माखी जा भी वाह तवां जे लाइ वाहे छॾिया। हितों जे शराब जो हाल तवां ॾिठो आहे बदबूदार शराब शराबी भरिसां वेहंदो त तव्हांखे धप ईंदी जंहिं बंगले में शराब पीतो ईंदो उन में तव्हांखे निंड न ईंदी आहे या असांजो दोस्त हो हिकिड़ो हाणे 4 महीना तबलीग जमात में वक़्तु लॻायो आहे पोइ चईंसि मां ठरो ठाहींदुसि शराब
एक शराब थींदो आहे बोतलुनि में बंद, ॿियो वरी कल्लनि में पैक कंदा आहिनि, कच्चो शराब जंहिंखे ठरो चवंदा आहिनि। चईं इलाइक़े जो हिकिड़ो ज़मींदार हुयो, हुनजे पुट जी शादी हुई, पोइ मूंखे ऑर्डर ॾिनई त 2 ड्रम ठरे जा मूंखे ठाहे ॾे, पोइ वरी कल्लनि में पैक थींदो आहे। चईं महीनो 1.5 महिनत करे मां उहे कच्चो शराब ठरो ठाहियो, उहे वरी ड्रम वरी हेठि हूंदा आहिनि ज़मीन में अंदरि हूंदा आहिनि, पोइ मथो हुनखे ढकु ॾेईंदा आहियूं। हाणे सुभाणे शादी ही, रात जो पाड़े जा के हरामी कुत्ता अमेरिका जा पढ़ियल उन्हनि ड्रमनि तो पुड़ लाहे उन शराब में काकूस करे अची परेशान थियसि, बयानो वतलो। मां चयो सुभाणे जेकर ही ठरो न पहुचायमि त ज़ालिम जेल में विझराइजंदो। चईं पोइ दिलि में सोचुम था त हू बि पलीत ही बि पलीत, पोइ उन कुतनि वारे काकूस खे ॾुध वांगुरु वेलोड़े सफ़ा हिकु करे छाणीअ में छाणे थेले में पैक करे रईस वटि पहुचायुमि। शादीअ खां 2 ॾींहं ते पैसा ॾियण जे लाइ आयो, ख़ुशीअ में मां पई न। चईं फलाणा ज़िंदगी में संगत अहिड़ो शराब न पीतो आहे जेको हिन दफ़े ज़ालिम तो प्यारियो हुन कहिड़ो नुस्ख़ो तो शराब में मिलायो जो एॾो मज़ो हो माण्हुनि खे ड्रो ई न पियो थिए। हर कोई ड्रेस पियो वठे त असांखे बि ड्रेस ॾे त असां शादी ते हिनखे ऑर्डर ॾियूं। ही क़ुरान मुंहिंजे साम्हूं पियो आहे, कूड़ हुजे ख़ुदा मूंखे माफ़ न करे, ये सच्चो वाक़ियो। शराब में जेतिरो हराम घणो विझंदो एतिरो मज़े। लाड़ में कोली ठाहींदा आहिनि शराब, पोइ बबुर जा छोड़ा ठेड़ीअ ई ख़ैर पुरजूं, बदबूदार खारकूं, कंधार जी बदबूदार ड्राख, पुराणो ऐं कारो गुड़, पोइ बि मज़ो न कंदो। पछाड़ीअ में इहे बेईमान लांग वराए करे मुटंदा आहिनि शराब में, उहो शराब पीअंदा आहिनि असांजा वॾेरा रईस, पोइ तारा ॻाढ़ा करे असांखे निहारींदा आहिनि त असांजो को मुतबर आहे। कोलिन जो पेशाब पी पोइ असां ते निहारी। ऐं उलमा खां पुछी ॾिसो शराब ऐं पेशाब में को फ़र्क़ु आहे? जेतिरो पेशाब पलीत एतिरो शराब पलीत। पेशाब जो हिकिड़ो कतरो खूह में किरे पियो सॼो खूह पलीत थी वेंदो। शराब जो हिकिड़ो कतरो सुईअ जे पाखड़े जेतिरो खूह में किरी पियो सॼो खूह पलीत थी वेंदो। भंग बि इन जे करे हराम अथव छो त इन जो क्यास शराब ते आहे। चरस ऐं हीरोन बि इन जे करे हराम अथव छो त इन जो क्यास शराब ते आहे। अॼु असांजा मवाली चवनि था भंग नाहे ॾही आहे, पियण जी बि वही आहे। के वरी मवाली चवनि था साईं भंग नाहे गाह आहे, पियण असांखे मुबाह आहे। के वरी मवाली चवनि था साईं भंग नाहे थाधल आहे, लिड नाहे लड्डू आहिनि। गॾ जे लिड खे लड्डू सम्झी करे पिया खाइनि। पेशाब भंग पलीत उनखे थाधल सम्झी करे पिया पिया। वरी हज़रत अली साईं जो नालो मुबारक बि हिकु ॾींहुं हैदर अली अली चओ। मां घरों निकिरंदो पोइ रस्ते में हिकिड़ो हूंदो मवाली, पोइ अखि खां हुयो काणो। जीअं जो मां गाॾीअ में ॿाहिरि निकिरां त मूंखे चए ॾींहुं हैदर। सो मां वरी खिला, सो हिकु दफ़े आॾो बीही रहियो। चईं ॿिया मुला चिड़ंदा आहिनि तव्हां चिड़ो ई नथा, खिलो था। मां चयोमांसि अल्लाह जे नेक बाने जे चेहरे ते जॾहिं नज़र पवंदी आहे त बाने खे अल्लाह यादि अची वेंदो आहे। जॾहिं तुंहिंजी नज़र मुंहिंजे चेहरे ते पए थी, मुंहिंजे मथे ते पटको चेहरे ते नबी साईं जी सुन्नत, सीने में क़ुरान मां नमाज़ी, त तोखे यकदम हज़रत अली साईं यादि थो अची वञे।
छो त अली वारो पटको भी असां वटि, अली वारी ॾाढ़ी भी असां वटि, अली वारी नमाज़ भी असां वटि, सोने अली वारो क़ुरान भी असां वटि। तंहिंजे करे तूं मूंखे ॾिसी थो त तोखे सोनो अली सां यादि अची थो वञे, पोइ मां कावड़ छो कयां? चईसि खिलो भला छो था? मां चयोमांसि मां खिला इन जे करे थो जो बेईमान तोखे थो ॾिसां त मूंखे दज्जाल यादि अची थो वञे, छो त दज्जाल भी काणो आहे, तूं भी काणो आहीं, त मां तोखे ॾिसां थो त मूंखे दज्जाल यादि थो अची वञे, तंहिंजे करे मूंखे खिल थी अचे। सो ही असांखे ॾिसंदा आहिनि त हज़रत अली सां यादि ईंदो अथनि या कोन ईंदो? इहो इन जे करे छो त अली वारी सूरत असां वटि, अली जो नक्शो असां वटि, पोइ यकदमि उन्हनि खे हज़रत अली सां यादि अची थो। बाक़ी कावड़ इन जे करे कंदा आहियूं छो त हू बेअदबी सां नालो न खणंदा आहिनि, रुखो नालो खणंदा आहिनि, डी हैदर अली अली चओ। मां तव्हां खां पुछां थो, जेकॾहिं हज़रत अली साईं जे पगदार पुट सोने इमाम हसन साईं जे आॾो केरु भंग ऐं चर्स पी करे ईअं बेअदबी सां रुखो नालो खणे डी हैदर, ॿुधायो इमाम हसन साईं मोचड़ा हणे साया, इमाम हुसैन साईं जे आॾो, इमाम ज़ैनुल आबिदीन जे आॾो, इमाम जाफर सादिक जे आॾो, इमाम मोहम्मद बाकर जे आॾो, इमाम अली तकी, अली नकी, मूसा काज़िम, अली रज़ा, हसन अस्करी, इन्हनि जे आॾो जेकर केरु भंग ऐं चर्स पी करे असांजे मुर्शिद असांजे सोने अली साईं जो नालो मुबारक ईअं बेअदबी सां रुखो खणे हा, ॿुधायो इहे बुज़ुर्ग मूं हथे दांगी मलनि सा या न? तुझे उस्ताद जो केर बेअदबी सां रुखो नालो तो खणे तोखे कावड़ थी अचे, तुझे मुर्शिद जो केर बेअदबी सां रुखो नालो तो खणे त तोखे कावड़ थी अचे, तुझे अबे जो नालो केर बेअदबी सां रुखो खणे तो त तोखे कावड़ थी अचे। असांखे कावड़ इन जे करे ईंदी आहे छो त हू अदब सां नालो न खणंदा आहिनि। अॼु वाइदो कयो त जेको भंग ऐं चर्स पी करे बेअदबी सां असांजे मुर्शिद अमीरुल मोमिनीन हज़रत अली साईं जो नालो मुबारक कीअं रुखो खणंदो, वसु हूंदो त मूं हथे दांगी मलींदासूं, न त कावड़ ज़रूर कंदासूं। सही तो चवां या ग़लति? यहूदी ईसाई में छा चवंदा त अहल बैत जा हुबदार सभु भंगोर आहिनि। कुरान मजीद में अल्लाह से फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तक़रबुस्सलात व अंतुम सुकारा। रब फरमायो ईमान वारो नशे जी हालत में नमाज जे भी वेझो न वञो, छो त नमाज में कुरान मजीद पढ़बो आ, नमाज में अल्लाह जो हम्द कबो आ, सना पढ़बी आ, दुरूद पाक पढ़बो आ। नशे में तव्हांजो दिमाग़ आउट थी वेंदो, कुरान ग़लति पढ़ंदो, दुरूद ग़लति पढ़ंदो, सना ग़लति पढ़ंदो, सवाब जे बजा गुनाह थींदो। साईं मेखो साहब रहमतुल्लाह अलैह ॿुधाईंदो त हिकिड़े मवाली राति जो भंग पीती घणी, पोइ वीचारो घिटीअ में किरी पियो, पोइ पाड़े जी कुतीअ खे बि अचे सर्दीअ वरितो अचे उन मवाली जे भरिसां उहा कुती बि सुम्ही पई त उन मवालीअ कुतीअ जे कननि खे वठी करे चयो फलाणे जी माई लील मूंखे ॾेखारी। हाणे मां तव्हां खां पुछां थो, जंहिंखे इहा ख़बर नथी पए त हीअ कुती आहे या ज़ाल आहे, इन्हनि खे असां मयार कहिड़ी ॾियूं? छॾे ॾियो न, सुता पिया हुजनि। हितों जे शराब जो हाल इहो थियो, पर अल्लाह साईं फरमायो तव्हां ईमान मज़बूत कयो, अमल चङा कयो, वसक़ाहुम रब्बुहुम शराबन तहूरा। रब फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो, मां रब पंहिंजे कुदरत जे पाक हथनि सां तव्हांखे पाक शराब पियारींदुसि, ला युसद्दऊन अन्हा वला युनज़िफून। रब फरमायो उन शराब में नशो भी कोन हूंदो, मथे के चक्कर भी न ईंदा, लज़्ज़तिल शारिबीन, रुगो मज़ो ही मज़ो, लज़्ज़त ही लज़्ज़त। जिंदगी इहा अथव, उन जिंदगी जे लाइ महिनत कयो, क़यामत बि हाणे वेझी अथव।
सिंधी में चवंदा आहिनि 14 चट 15 पट। 14 सदी तो गुज़री वई, हाणे 15 सदी पई हली। 1440 15 सदी जा भी 40 साल गुज़री विया, बाक़ी बचा अथव 60 साल। 60 साल खां पोइ सम्झ में अचे थो त क़यामत अची वई। छो त क़यामत जूं जेके बि निशानियूं हुयूं, नंढियूं नंढियूं निशानियूं, उहे सभु अची वयूं आहिनि। मके में भी हाणे पानी निकितो आहे, बयाबान जंगल मां एॾो पानी निकितो आहे जो हाणे आबादी पई थिए। जीअं सिंध में आबादी पई थिए, ईअं उते आबादी। इहा बि क़यामत जी निशानी। वण घणा थी वेंदा मके में, जबल ख़तम थी वेंदा, सरसब्ज़ इलाइक़ो थी वेंदो। सो हाणे तव्हां ॾिसो था, मके वञो था, केॾा वण थी विया आहिनि, सरसब्ज़ इलाइक़ो थी वियो आहे, जबल ख़तम थींदा पिया। ही क़यामत जूं निशानी। अताअर रजुल इमरातहु वअक उम्महु। नबी से फरमायो आखिरी ज़मानो अहिड़ो ईंदो जो मुसलमान पंहिंजे घर